कंडल जिया से जहयाती अहिड़ी क़िस्मत जंहिंजो क़िस्मत साथ छॾे थी न साईं त हुनखे कुझु बि नसीब कोन थो चई। कमदार नबू बंकुल मरी वियो छा? मौजन साईं बंकुल वीचारे जो त खानदान ई ख़तम थी वियो। ॿई पीउ पुट पिया थी अस्पताल में। डॉक्टर चवंदा ज़िंदगी ख़तरे में अथनि, अञा होश में न आया। शाह ज़मान जेको अथव न साईं वॾो ज़ालिम आहे। बंकुल सॼो खानदान ई ख़तम करे छॾियईं। शाह ज़मान जो नालो तो ॿुधा न त मुंहिंजे भुत ते टिंडड़ियूं थियूं चढ़नि, टिंडड़ियूं। कमदार नबू छा तू इहो चाहींदो छा मुंहिंजी हालत साजिद ऐं बंकुल वारी थिए? न बाबा मौजन साईं, अल्लाह तव्हांखे हयाती ॾे। आऊं छो चाहींदुसि तव्हां बि थियो। तव्हां सां असीं गॾु आहियूं, शींहं गॾु आहे। एतिरा हमारा गॾु कयो वेठो आहे त तुंहिंजे कुझु लोॾो बि कोन ईंदो तुंहिंजे आङुर खे। त पोइ हिकिड़ो कमु कर, रेशम खे ॻोल्हे हिते वठी अच, न त असांजो बशर बंकुल साजिद वारो थींदो। मौजन साईं सिकंदर भला कहिड़े मर्ज़ जी दवा आहे सूबेदार? छाला खणी पालियो अथव? अञा तेरे रेशम बि नथी लभेसि। भाई कम कहिड़े जो आहे पोइ सूबेदार जो? अरे हा मौजन साईं उहा जी ॻाल्हि यादि आई। सिकंदर खे चओ त शाह ज़माने ते केस बि न बंकुल जे पुट जो उन्हनि ते हणे ऐं शाह ज़माने खे गोलियूं हणी मारे। सच तो चई नबू कमदार, सॼे फसाद जी जड़ इहो सरदार शाह ज़मान आहे। चवे त मुंहिंजी दिलि बि थी शाह ज़मान खे जहिड़ो दफ़न कया, पर छा करियां ताक़तवर आहे। ओ बाबा पुलिस सां मोह त जानी छुट्टी, न केस थींदो न कड़ो थींदो। इहा ॻाल्हि त तो ॾाढी भली कई, पर सभ खां अवल मूंखे रेशम हथ करे ॾे, उहो बि ज़िंदा, जीअं मां उन सां निकाह करे हिन मिल्कियत जो हक़ीक़ी वारिस थियां। तव्हां फिक्र न कयो साईं, तव्हांखे रेशम मिली वेंदी, उनजी मिल्कियत मिलंदव, हर शइ तव्हांखे मिली वेंदी। तव्हां गलती न कयो। ॾिसो था त मुल्क बाह भरी पई आहे, रुॻो था मुड़ुस मरनि। रेशम रेशम नेठ अची वेंदी, पोइ मुअल चई जा जीअरी पर ईंदी ई। बहादुर, तुझी तबियत तो सही है? अञा ताईं जागे तो? हाँ मां ठीक आहियां। वो जागे छो तू? सुमी छो न तो पवे? ससुई निंड मुझे पटके जे पलाव में बदलना है। निंड निंड्रा जॾहिं निंड मूंखे आई न त मां सुम्ही रहंदुसि। हाणे महिरबानी करे तूं सुम्ही रह। ही सब छा थी रहियो आहे? छा ही सब मुंहिंजा वहम आहिनि? न न ईअं नथो थी सघे। जेके मूं अखियुनि सां ॾिठो ऐं कननि सां ॿुधो आहे, छा इहो सभु
वहम आहे न, कुछ तो सच्चाई आहे। खणी मां मञा भी तो ये मुझे वहम आहे, पर इन वहम में कुछ न कुछ सच्चाई जरूर आहे, कमाल आहे। कुछ घड़ी एडो आवाज थियो तो ससु जी अख कान खुली, वेतर निंड कारी थी वियसि। ऐं हाणे केॾी ख़ामोशी आहे, पोइ बि जागे पई, कमाल जी अदाकारी थी करे। ही मुंहिंजो वहम न, इहा हकीकत आहे, हकीकत। हाशिम खान, ये माल मिल्कियत, ये हजारें एकड़ जमीन, ये मुझी जायदाद सब तुझे हवाले आए, सब तुझे हवाले। छो त मुखों पोइ मुझो जानशीन तू हूंदे। दिलावर इन ॻाल्हि जो शाहिद आहे, ऐं हा दिलावर भी तो सां गॾु हूंदो। मां हाणे वञा थो, का घड़ी केड़ी का घड़ी केड़ी, अलाए केर जिए अलाए केर मरे। जेकॾहिं मां वापस मोटी आयुसि पोइ तव्हां सां गॾु ई हूंदुसि। फिलहाल त वञा, जिंदगी ते को भरोसो न आहे, को बि भरोसो न आहे। बाबल साईं, ये मिल्कियत तव्हांजी हूंदी, बस असां वटि ईअं अमानत में हूंदी जीअं तव्हां शामिर जी मिल्कियत पंहिंजी अमानत में संभाले रखी हुई। बाबल साईं, वरी पाण गॾु हूंदासीं, अहिड़ियूं ॻाल्हियूं छो था कयो? दिलावर, मुंहिंजे वञण खां पोइ मीरा जी पारत हुजे, ईअं सम्झ त मीरा मुंहिंजी धीउ आहे ऐं रोशनीअ जी वॾी भेण, इहो ज़हन में विहारे छॾ। सरदार साईं, ही तव्हां छा था चओ? मीरा में त मुंहिंजो साह आहे, ऐं ही दिलावर जेसी ताईं जेरो आहे ओसी ताईं मीरा ते उफ बि कोन सहंदो। दिलावर, मूं जेका माल मिल्कियत ऐं ज़मीन मीरा जे नाले ते कई हुई, उहा मीरा जी रहंदी। हाशिम, उन ते तुंहिंजो को बि हक़ न हूंदो, उहा उन जी हूंदी। हा दिलावर, उनजो वारिस हाणे तूं आहीं। हाशिम, हाणे मां तव्हां सभिनी खां अलविदा करे हलां थो। दिली भाकुर पाए।
यादुनि जी वादीअ में कॾहिं ख्वाबनि जी टकरीअ ते कॾहिं भूलनि मिटणंदासीं कॾहिं त मिलंदासीं कॾहिं त मिलंदासीं हो कॾहिं त मिलंदासीं हकीकत है हकीकत सजी जिंदगी इन घर में कदे नर पखी भी न खेड़ो हाणे इन घर में चोर अचन था चोर जडे चोरी ते विंदो आहे न अकेलो ना आहे विंदो अकेलो चोर सिर्फ औरत जो हूंदो आहे शर्म कर बहादुर तू एतिरो किरी पवंदे मां त कॾहिं सोचियो बि न हुयो शर्म त तोखे अचण घुरिजे ससुई जो तूं एतिरी किरियल आहीं शर्म थी अचे मूंखे पंहिंजे पाण ते सॼी ज़िंदगी तुंहिंजे इश्क में गुज़ारे छॾी ऐं तूं आहीं छा बस बहादुर खान घणो थी वियो हाणे तू पाण अहिड़ो आहे तॾहिं तो अहिड़ो सोचे कूड़ियूं वॾायूं कूड़ियूं अनाऊं हीअ हक़ीक़त खबरदार बहादुर मुझे अहिड़ो को बि इल्ज़ाम हणण खां पहिरीं सोचे वठ त मां पले खाने जी धीउ आहियां जी किरदार जी साख तोखे पहाड़ में ॾींदा मूंखे लॻे थो असां घणो वक़्तु हाणे गॾु कोन रही सघंदासीं मूंखे बि तोसां गॾु रहण जो को शौक़ न आहे मां खां मरी कोन वेंदसि तोखां बकवास बंद कर तेना काकड़ी में ये सिवा चक्के मार करे सूबेदार अञा दिलावर पहाड़ उॾे हले पियो
यार तुंहिंजो को हाल ई कोन्हे। मुजन साईं पंहिंजे सिर जो ख़ैर घुरो। शाह ज़मान हलियो वियो, हाणे त हाशिम आज़ाद थई। मुजन साईं हाशिम उहो बेलगाम घोड़ो थई जंहिंजे सुंबन जे हेठां कच्चा पक्का सभु दज़ थी विया अथई। हाशिम जे लगाम छिकण वारो सरदार शाह ज़मान हलियो वियो, हाणे हू कंहिंखे बि बख़्श कोन कंदो। सूबेदार जेकॾहिं हाशिम बेलगाम घोड़ो आहे त मां बि वॾो सवार आहियां। चङनि भणनि घोड़नि जा मूं गोॾा कोड़ा छॾिया। तूं मुंहिंजो फिक्र न कर। मुजन साईं एहसान साईं खे माराए तव्हां वॾी ग़लती कई आहे। हाशिम ऐं दिलावर एहसान जे ॻोल्हा लाइ ॾींहुं राति हिकु करे छॾींदा। मूंखे त लॻे थो हाणे इहे वॾा मसइला पैदा कंदा। सूबेदार साहब, हाशिम ऐं दिलावर खे पीर एहसान जी क़बर ई कोन मिलंदी। हाँ सूबेदार, अॼु तूं डिॼणनि वारी ॻाल्हि छो पियो करी? मुजन साईं मां डिॼां कोन थो, पर तव्हांखे होशियार करणु आयो आहियां। हाणे सॼी मिल्कियत हाशिम जे हवाले आहे। ईअं खणी सम्झ त हाशिम सत राजी सरदार आहे। असांखे को बि फ़र्क़ु कोन पए। सूबेदार सिकंदर, तूं वञी थाणे में लिखी वे, हुते हाशिम न को अचे न को वञे। दाऊते अच त पाण ज़मीन घुमी अचूं। बंगुल सां त प्लान थी वियो, हाणे वारो आहे न मुजन जो। दिलावर साईं, मुंहिंजी त दिलि थी चवे इन मुजन खां अॻु में सूबेदार सिकंदर खे साटो ॾियूं। असुल त ॾोहारी सूबेदार सिकंदर आहे। मज़र, तूं चवीं सच थो। इहो सूबेदार वते थो विच में टंग अड़ाईंदो। हिन जूं टंगूं भञी मस्जिद जे दर ते विहारींदो मांसि त वते ज़कात वठंदो। सभ खां पहिरीं पक या कयो त एहसान साईं ज़िंदा आहे या न। माण्हुनि जे चवण ते तव्हां एहसान साईं जी तलाशी बंदि करे छॾी आहे छो? सभिनी मसइलनि जो हल आहे मुजन। जॾहिं मुजन जी गिचीअ में हथ पिया न, सभु सचूं कंदो। ठीकु आहे दिलावर साईं, प्रोग्राम ठाहियो त हली मुजन खे खंबे अचूं। ॿ टे ॾींहं ॿेले में रहियो न त पाणे सभु सचूं कंदो। दिलावर साईं, पर जेकॾहिं विच में सूबेदार सिकंदर आयो त पोइ? मज़र, विच में जेको बि आयो न वो मरंदो। छो त हिन मुजन खे वधीक जीअण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। दिलावर साईं, हलो त हली हाशिम सां सलाह कयूं। जीअं हिन बंगुल खे डोड़ाए डोड़ाए मारियोसीं न, ईअं मुजन खे हली डोड़ाए डोड़ाए था मारियूं। हा मज़र, हाशिम भाउ खां सलाह ज़रूर वठंदासीं। अॼु ई हलंदासीं।